अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। अस्सलामु अलैकुम दोस्तों, आवां मीर मुस्लिम ऐं आवां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त उहा कहिड़ी क़ौम हुई जंहिं इंसाननि खे ज़बह करे उन्हनि जी खोपड़ियुनि जा मीनार ठाहिणु पसंदि कया अथई? ऐं उहा कहिड़ी क़ौम हुई जिन तारीख़ जे हिकु वॾे इल्मी ख़ज़ाने यानी किताबुनि खे पहिरीं त बाहि ॾिनी साड़ियो ऐं पोइ उन्हनि किताबुनि खे दरियाए फ़ुरात में उछलाए छॾियो, जंहिंजी वजह सां दरियाए फ़ुरात जो पाणी हिकिड़े अरसे ताईं कारो रहियो ऐं पोइ उन में इंसान जो रतु बि शामिलु थी वियो ऐं पोइ उहो दरियाए फ़ुरात इंसान जे रत जी वजह सां उगाड़ो रहियो। इन क़ौम जे बारे में ऐं ॿियूं बि जाम सारियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र इंशाअल्लाह अची पाण वीडियो में कंदासीं। दुरूद पाक पढ़े सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम। फरमाने सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाहि तआला अलैह सुलेबी ऐं यहूदी हमेशा इस्लाम जी फ़ौज ऐं क़ौम जे विच में नफ़रत पैदा कंदा रहंदा। आई रिपीट, सुलेबी ऐं यहूदी इस्लाम जी फ़ौज ऐं क़ौम जे विच में हमेशा नफ़रत पैदा कंदा रहंदा। सो मुंहिंजी सलाहुद्दीन अय्यूबी सीरीज़ जो जेको आहे सो 7हों लेक्चर ऐं असां हिन में जेको आहे सो सुलेबी जंगिन जे हवाले सां ऐं सुल्तान सलाहुद्दीन अलैहि रहमा जी तालीमात जे हवाले सां पाण ज़िक्र ख़ैर कंदा पिया ऐं मुख़्तलिफ़ जेके रियासतूं उन्हनि जो ज़िक्र ख़ैर पाण कंदा पिया। त हिन फरमान जे मुताबिक़ तो सुलेबी हिन दौर में सुलेबी केरु? हिकिड़ो सवाल तो पैदा थिए। यादि करियो 2001 अमेरिका जो प्रेसिडेंट जॉर्ज बुश उन जॾहिं फ़ौजूं लाथूं हुयूं अफ़गानिस्तान में तो हुन छा बयानु ॾिनो हो? इट इज़ न्यू क्रूसेड, नयूं जंगियूं आहिनि, सुलेबी जंगियूं आहिनि। हुन पंहिंजे पाण खे सुलेबी जेको आहे सो पहिरीं जेको सो डिक्लेयर कयो हो ऐं वार ऑफ टेररिज्म दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग खे उन 21वीं सदी जी नई सुलेबी जंग करार ॾिनो हुयो, पर पोइ एहतजाज जी वजह सां हुन पंहिंजे बयान खे वापसि वरितो, पर हुननि ज़िक्र ग़ैर करे वरितो हो इहा सुलेबी जंग। हिन दौर में जेके इस्लाम जे ख़िलाफ़ सुलेबी हुआ थोरो हिकिड़ो इशारो उन्हनि खां इशारो उन खां पोइ यहूदी। असां वटि पाकिस्तान में यहूदियुनि जो हिकिड़ो दामाद जंहिंजी हिकिड़ी वॾी सियासी जमायत ऐं उन वॾी सियासी जमायत जा वॾा सारा अजीबो ग़रीब क़िस्म जा माण्हू जेके पंहिंजे मुल्क जी फ़ौज जे ख़िलाफ़ जेको आहे सो उन्हनि जी तनसीबात ते हमला पिया कनि ऐं फ़ौज जे ख़िलाफ़ बाक़ाइदा मुहिम हलाइनि पिया ऐं फ़ौज ते हमिलो पिया कनि। त सोचण जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त सुलेबी ऐं यहूदी इस्लाम जी फ़ौज ऐं क़ौम जे विच में हमेशा नफ़रत पैदा कंदा रहंदा। इन ते पाण खे गौर करण जी ज़रूरत आहे त अॼु जेके हालात आहिनि जेके फ़ौज जे ख़िलाफ़ जेके नफ़रत पैदा करण जी कोशिशि कनि पिया उहे कंहिंजे चवण ते पिया कनि? यहूदी। सो दैट इज़ वेरी इंट्रस्टिंग। छा वाक़ई यहूदियुनि जे चवण ते इहे कनि पिया? वल्लाह पर अक़लमंद जे लाइ इशारो काफ़ी आहे। सो दैट्स एतिरो काफ़ी आहे, नाला वठण जी ज़रूरत कोन्हे का। त चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु जी हालात मुल्क में, यादि रखो मुंहिंजे दोस्त, मुल्क में हमेशा 2 फ़ौजूं लाज़मी रहंदियूं, या त पंहिंजे मुल्क जी फ़ौज हूंदी या पोइ दुश्मन जी फ़ौज हूंदी। उन जो इहे पाण खे ज़िक्र ख़ैर करणो। त जेकॾहिं क़ौम सुधरे नथी, जेकॾहिं क़ौम जा हुकुमरान नथा सुधरनि त पोइ थींदो छा आहे? इन जो अॼु पाण खे वीडियो में ज़िक्र करणो। चवण जो मक़सदु इहो आहे तो पाण ज़िक्र कयोसीं पे अयूबी सल्तनत जो, पाण ज़िक्र कयो पे अब्बासी सल्तनत जो पोइ वीडियो में। त
तो अब्बासी सल्तनत के बारे में थोड़ा दोहराई कंदा। अब्बासी सल्तनत कॾहिं खां केसिताईं स्टार्ट थी? 750 ईस्वी खां वठी केसिताईं 1258। ठीक है। अच्छा जी, अब्बासी उन्हनि बगदाद बहरहाल अब्बासी खिलाफत जो जेको कैपिटल, तो बगदाद कॾहिं ठहियो? 762 762। खलीफा अल मंसूर पुरानी जेका रियासत थी बाबिलून, उन जो कैपिटल हुयो उते जेको सो इहो बगदाद खे तामीर कयो। अच्छा जी, हिकिड़ी ॿी ॻाल्हि, बगदाद बैतुल हिकमा, नॉलेज, विजडम, हाउस ऑफ विजडम। तो जड़ मक़सद इहो आहे त हिकिड़ी वॾी हिकिड़ी इल्म जो खज़ानो अब्बासी खिलाफ़त जॾहिं स्टार्ट थी तॾहिं। ऐं अब्बासी ख़लीफ़ा हिकिड़ो कमु ॿियो कयो त उन्हनि हिकिड़ी फ़ौज तयारु कई। उहा फ़ौज कहिड़ी हुई? उहा फ़ौज अरब कोन हुई, गैर अरब। गैर अरब में मुराद छा आहे? तुर्क। तो तुर्क फ़ौज जेका उन्हनि तयारु कई हुई, उहे ई अॻियां हली करे उन्हनि छा कयो, उन्हनि जेको सो पंहिंजी सल्तनत क़ाइमु करे छॾी, जेके पाण चवंदा आहिनि ममलूक सल्तनत। ममलूक सल्तनत। ऐं ममलूक सल्तनत जेका हुई उहा तव्हांखे ख़बर ॾियणु घुरिजे त इंडिया में, पाण हाणे इंडिया में जंहिं टाइम ते पाकिस्तान इंडिया गॾी 1206 खां वठी 1290 ताईं, 1206 1290 इंडिया में ख़ानदान ग़ुलामा ममलूक, उन में 10 जेके हुकुमरान हुआ। ठीक है। पहिरें हुकुमरान जो नालो कुतुबुद्दीन ऐबक, ऐं उहो कुतुबुद्दीन ऐबक जंहिंजे नाले ते अॼु इंडिया में छा आहे? कुतुब मीनार। बहरहाल उन्हनि जो जेको जहिड़े तरीक़े सां इन्हनि जेको सो हिकिड़ी फ़ौज तयारु कई, अहिड़ी तरीक़े सां अयूबी जेके हुआ, बाय द वे अयूबी सल्तनत केसिताईं हली हुई? 1250 मिस्र। त अयूबी सल्तनत, अयूबी जेके हुकुमरान हुआ, उन्हनि बि हिकिड़ी फ़ौज तयारु कई हुई जेका उन्हनि जा ग़ुलाम ई हुया। ऐं उहा उन्हनि जी हिकिड़ी ममलूक, उन्हनि खे जेको अॻियां हली करे अयूबी सल्तनत खे ख़तमु करे मिस्र में, लीवांत में ऐं हिजाज़ में उन्हनि हिकिड़ी पंहिंजी रियासत क़ाइमु कई हुई, ममलूक रियासत। तो उहा ममलूक रियासत केसिताईं हली हुई? 1250 खां वठी 1517 ईस्वी ताईं। 1250 1517 ईस्वी। ये तारीख़ को छो था ॿुधाइनि? जो अगरि को तारीख़ जो स्टूडेंट हुजे त पोइ हुनखे इहे तारीख़ यादि हूंदी। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा पई कईसीं पाण त 1250 टू 1517 ऐं 1517 में पोइ उन्हनि खे टेक ओवर कयो ख़िलाफ़त उस्मानिया। अच्छा, त हीअ जेके 1250 खां वठी 1517 ताईं जेके ख़लीफ़ा हुआ, अच्छा ख़लीफ़ा हुआ, वॾी ॻाल्हि में ख़लीफ़ा हुआ, सुल्तान जी ॻाल्हि कंदा, सुल्तान जेके इहे ममलूक हुआ, ममलूक सुल्तान टोटल हुन में गुज़रिया हुआ। दुरूद पाक पढ़ी तो सल्लल्लाहु अलैहि हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ममलूक होने में जेके सुल्तान गुज़रिया हुआ 47। ठीक है। ऐं अब्बासी ख़लीफ़ा हुआ, अब्बासी ख़लीफ़ा घणा? 17। हाँ, तव्हांखे ख़बर हूंदी अब्बासी ख़िलाफ़त ख़त्म थी 1258 में। हाँ, वो 1258 में ख़त्म थी हुई। पर मिस्र में ममलूकनि हुई त इन्हनि जी ममलूकनि जी सल्तनत हुई, पर उन्हनि छा कयो त अब्बासी ख़लीफ़ा खे रिस्टोर करे छॾियो। हाँ, अब्बासी ख़लीफ़ा रुगो रबड़ स्टैम्प हुआ जी पाकिस्तान की जेका रियासत उन में जेको सदर जी छा आहे हैसियत, का हैसियत कोन्हे का, मतिलबु उहो ठहियो नाले जो सदर आहे। असल जेको पावर है, कानूनी तौर ते जेको ताक़त आहे उहा कंहिं वटि वज़ीर आज़म वटि आहे। तो उन टाइम ते की इहो ममलूक सल्तनत में जेको नाले जो सदर, नाले जो ख़लीफ़ो कहिड़ो? अब्बासी ख़लीफ़ा हुआ। ऐं अब्बासी ख़लीफ़ा केतिरा गुज़रिया? 17 इन थ्रू ऑफ द पीरियड 1250 खां 1517 17 अब्बासी ख़लीफ़ा ऐं 47 जेको आहे सो इहो सुल्तान ममलूक सुल्तान। बहरहाल इहा जी ॻाल्हि अॼु पाण ॻाल्हि था कयूं त 1258 केरु? मंगोल जॾहिं आया तो बादशाह जो दरबार लॻल अब्बासी खिलाफ़त जो, ऐं अब्बासी खिलाफ़त में मुनाज़रा पे थिया। हार्ड वर्क टेढ़ी कैफियत है। अच्छा, मुनाज़रो कहिड़ी ॻाल्हि पे कयो? मुनाज़रो मतिलबु मुख़्तलिफ़ जेके आलिम हुआ उन्हनि बहस पे कई। मुनाज़रो हिन ॻाल्हि जो त कान जा हालात आहे या न। हाणे पाण वटि पाकिस्तान में कहिड़ा मुनाज़रा पिया थियनि? सो कार्ड मुनाज़रा। तो इलेक्शन केरु करे? मतलब आइन के ठहे करे उन आइन की बारन गोल्डन जुबली पाण मल्हायूं पिया, उनखे आइन करे ठहियो 1973 1973। अॼु 2023 50 साल थी विया तक़रीबन। तो 50 सालनि में पाण जो डिसाइड कोन कयो आहे त
तो इलेक्शन कराई तो पियो पार्टी इहा डिस्कशन पे अच्छा पोइ थियो छा कराई तो पियो अच्छा पोइ थियो छा पोइ थियो ईअं अच्छा फौज ते तवजो कोन ॾिनी अब्बासी खिलफ़त तो पोइ थियो ईअं त मंगोल अची विया मंगोल आया त बगदाद में हिकिड़ो माण्हू कोन छॾियो हिकिड़ो माण्हू कोन छॾियो सभिनि खे ज़बह कयो पियो चवनि था हज़ारे लखे जेके खोपड़ियुनि जा उन्हनि मीनार ठाहिया मीनार बाक़ाइदा ईअं थींदो आहे जॾहिं क़ौमूं सुधरण जो नालो कोन वठी वञनि त पोइ हुते केरु ईंदो मंगोल ईंदा आहिनि अच्छा मंगोल बादशाह वटि आया बादशाह खे चई त तो फौज छो कोन थिया थी ज़रूरत ई कोन्हे फौज जी अच्छा जी पोइ तो छा जमा कयो मूं वटि सोन आहे चांदी आहे पाण वारा जेके हुकुमरान आहिनि उन्हनि वटि यूरोप में स्विस बैंकुनि में डॉलर पोइ थियो जी मां जेको चंगेज़ खान उन छा चयो हुन चयो ठीकु आहे पोइ सोन चांदी आंदो वियो हुननि हुकुमरान खे ॾिनो खायो हाणे हुकुमरान सोनी चांदी खाईंदी सोनी चांदी खाइणी शइ थोरी आहे मुबारक जो आख़िरी कलिमो हुनखे कालीन में लपेटियो वियो कालीन खे जेको सो रोड ते रखियो वियो ऐं जेका मंगोलनि जी जेका घुड़सवार दस्तो वियो आयो मथां डोड़ी वियो ऐं बादशाह जी जेके हॾियूं जेके आहिनि से चकनाचूर थी वियूं त चवण जो मक़सदु इहो त हिकिड़ो इंसानी हिकिड़ो अलमियो पर जेको वॾे में वॾो अलमियो जेको हो न मंगोलनि जेका तबाही कई उहा इंसानी अलमिए खां वॾी हुई उहा कहिड़ी हुई उहा इहा हुई त जेके बगदाद जा जेके बि लाइब्रेरियूं हुयूं जेको बि इल्मु हो जेको बि नॉलेज हो उन इल्मु नॉलेज जे ख़ज़ाने खे जेके किताबूं उन्हनि सभिनि किताबुनि खे उन्हनि उछलायो किथे दरिया फुरात हिकिड़े वॾे अरसे ताईं कारो रहियो मस जी वजह सां सियाही जी वजह सां दरिया फुरात वॾो कारो रहियो ऐं पोइ जेके इंसान उन्हनि मारिया हुआ इंसान लाशुनि खे पुछलाए दरिया फुरात तो दरिया फुरात जेको आहे सो टेड वारनि खे मटायो वेंदो आहे कारो थियो पोइ ॻाढ़ो थियो ऐं पोइ वरी नालो थियो त चवण मक़सदु इहो आहे त इहे क़ौमुनि जी ज़िंदगी में इहे हालतूं ईंदियूं आहिनि जॾहिं क़ौमूं सुधरण जो नालो कोन वठंदियूं आहिनि त पोइ अलाह ताला जेको आहे सो उन क़ौम खे ई चेंज करे छॾींदो आहे ऐं मूंखे हिकिड़ी जेको आहे अलामा इक़बाल जो शेर थो यादि अचे त सुधरो शायदि अलामा इक़बाल जो शेर कोन्हे लेकिन कहिड़ो पर उहो शेर इहो सुधरो ना सुधरोगे तो तुम्हारी दास्तां तक ना होगी दास्तान हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि कहिड़ी है आया फितना तादार के अफ़साने से हाँ इहो अलामा इक़बाल जो शेर है आया ज़ाहिर है फितना तादार के अफ़साने से मंगोलनि जे फितने मां हिकिड़ी ॻाल्हि हया थी थिए पासमा मिल गए काबे को सनम खाने से पासमा मिल गए मुहाफ़िज़ मिली आहे कंहिंखे काबे खे सनम खाने से छो कीअं मिलिया प्रभु उन्हनि जो त इल्मु टारगेट ठाहो काबो पर काबे खे उन्हनि अटैक कोन कयो उन खां पहिरीं कुझु मुसलमाननि उन्हनि खे जेको आहे मुसलमान करे वरितो ऐं मंगोल जेका फौज हुई उहा मुसलमान थी वई ऐं पोइ तारीख़ में अचे थो उहा ई मंगोल फौज जो हिकिड़ो जेको पार्ट हो उहो निकिरी वियो इंडिया ऐं इंडिया जेको मुसलमान जेके थी विया उन्हनि छा कयो मंगोल मुग़लिया सल्तनत इंडिया में जेको सो उन्हनि क़ाइमु कई ऐं हिते ख़िलाफ़त उस्मानिया जो पाण ज़िक्र कयूं था उन में उन्हनि जो औलाद त चवण मक़सदु इहो आहे त अलाह ताला क़ौमुनि खे मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे ठाहे थो कुझु वजूहात आहिनि पाकिस्तान जी हिकिड़ी वजह आहे पाण पाकिस्तानी हैसियत जी क़ौम में अलाह ताला पंहिंजे ज़िम्मे में ज़िम्मेदारियूं ॾिनियूं आहिनि जेकॾहिं पाण उहे ज़िम्मेदारियूं पूरियूं कोन कंदासीं त हीउ पाकिस्तान त रहंदो पाण ख़ैर मल्हायूं त छा पाण ते को मंगोल त कोन अचणा पवंदा फ़ाइदा मंगोल तयारु वेठो आहे इंडिया में मोदी अहिड़ो मंगोल तयारु वेठो आहे जेकॾहिं पाण पंहिंजे पाण खे सुधारींदासीं कोन त उहो त तयारु वेठो आहे बहरहाल अलाह न करे जेको बि दुरूद पाक पढ़ो सल्लल्लाहु अलैहि हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सुभाणे इंशाअल्लाह पाण मुंहिंजी नियत आहे त बनु उमैया रहिजी विया आहिनि बनु अब्बास जो ज़िक्र ख़ैर कयो बनु उमैया जो ज़िक्र ख़ैर करे वठो सुभाणे इंशाअल्लाह बसि हिकिड़ी आख़िर में इहे इल्तिजा त तव्हांखे जेकॾहिं असांजो कमु पसंदि ईंदो हुजे त लाइक करे वठो कमेंट करियो तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि पसंदि आई ऐं छा तव्हां ॿुधणु चाहियो था प्लस शेयर करे वठो अगरि तव्हांखे सुठो लॻे सब्सक्राइब लाज़मी